Bismillahirrahmanirrahim. Unit 18. How long have you? Present perfect 4. हाणे असां present perfect 4 कंदासीं. How long have you सां. हाणे ही यूनिट जेको आहे इंतिहाई अहम आहे, यानी परफेक्ट टेंस जे हवाले सां हिन में जेके अहम ॻाल्हियूं थींदियूं इहो यूनिट तव्हां थोरो टाइम थी सघे थो ड्रैग बि थी वञे. अॻिते तमामु जेको आहे सो अहम यूनिट आहे, इनखे सम्झण जी ज़रूरत आहे तमामु घणी ग्रामेटिकली. ठीकु आहे. हाणे हाउ लॉन्ग जेको आहे सो इस्तेमालु थींदो आहे ऐं सिंस ऐं फोर जेको ई आहे सिंस ऐं फोर. हाणे इहो मुंड में तव्हांखे मां ॿुधाए छॾियां, पोइ हिनखे असां पढ़ूं था. हाउ लॉन्ग, सिंस ऐं फोर. सिंधीअ में खां वठी लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं. हो थींदो कॾहिं खां वठी, हिननि ॿिन्ही जी माना थींदी खां वठी. हाणे सिंस किथे इस्तेमालु थींदा इहो 19 यूनिट में अॻिते ॿुधायो वेंदो. फोर पर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां मुख़्तसिरनि तव्हांखे सम्झाए छॾियां. सफ़ा ईज़ी आहे, सफ़ा सवलो आहे. ठीकु आहे न. उन्हनि लफ़्ज़नि खे न वठिबो त बाबा फलाणे लफ़्ज़ सां ईअं थींदो आहे. असल में सिंस इस्तेमालु थींदो आहे जेको गुज़री आयो आहे टाइम उनजे मुंड बयानु करण जे लाइ, ऐं जेको वरी टाइम गुज़री आयो आहे उन बयानु करण जे लाइ तव्हांखे फोर इस्तेमालु करणी पवंदी. इहो हिननि जुमलनि में असां सम्झंदासीं, पर इन्हनि ॿिनि लफ़्ज़नि खे भेरा ॾेई करे पको करे सम्झी छॾियो त जेको गुज़री आयल टाइम आहे इन जे लाइ फोर, जेको गुज़री आयल टाइम इन जे मुंड बयानु करण जे लाइ सिंस इस्तेमालु थींदी. इहा सफ़ा ईज़ी ॻाल्हि अथव, इनखे सम्झी छॾिजो. हाणे असां पढ़ूं था परफेक्ट टेंस जे हवाले सां, छो जो हिन में उहो टेंस बयानु थियल आहे जेको हिते असां वटि पढ़ायो ई रहंदो आहे सॼे पाकिस्तान में, इंडिया में तक़रीबन. परफेक्ट सिंपल टेंस जेको हेठि ईंदो उहो तव्हांखे ॾेखारियां थो. हाणे हीअ हेलेन आहे, तव्हां ॾिसंदो हीअ जेको आहे सो हुन खां सवाल थो करे. हाणे हिन जा जुमिला हिते पढ़ूं था हिनखे. हेलेन इज़ ऑन हॉलीडे इन आयरलैंड. माना आयरलैंड मुल्क में मोकल ते उन वई आहे, उते आहे मौजूदु. इज़ जी माना उते मौजूदु आहे. इज़ हिकिड़ो वर्ब आहे, प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे. इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस जे करे इहो इज़ इस्तेमालु थियल आहे हिते. हाणे शी इज़ देयर नाउ, माना हिनमहिल हूअ उते मौजूदु आहे. किथे? माना आयरलैंड में. ठीकु आहे. इहो बि प्रेज़ेंट सिंपल टेंस जो जुमिलो आहे, अकेली इज़ इस्तेमालु थी आहे हिते, यानी परफेक्ट टेंस न थियो आहे इहो. ठीकु आहे. शी अराइव्ड इन आयरलैंड ऑन मंडे. हूअ सूमर वारे ॾींहं ते आयरलैंड में पहुती या पहुती आहे. हूअ सूमर वारे ॾींहं ते आयरलैंड में पहुती आहे या पहुती हुई. ठीकु आहे न. अराइव जे बारे में पहुचण खे चइबो आहे. पास सिंपल टेंस इस्तेमालु थियो, सूमर वारो ॾींहुं उते पहुती. ठीकु आहे न. हाणे मां लफ़्ज़नि जी माना जेकॾहिं तव्हां कढंदो त चवंदा ग़लति माना थो कढे. मां चयुमि न त उहा सूमर ते आयरलैंड पहुती आहे. असां त ईअं ॻाल्हाईंदा आहियूं तक़रीबन. जीअं सऊदी मां कोई मोटी अचे छा चवंदा आहियूं, अबा कल्ह मां सऊदी मां आयो आहियां. हाणे कल्ह आयो हुयो न उहो, त वरी चवंदा आयो हुयो त पास्ट परफेक्ट आहे. कल्ह सिर्फ़ु आयो अकेलो चवंदो, इहो पास्ट सिंपल टेंस आहे. ख़ुदा खे मञो ॿेली. अहिड़ी तव्हां ॿोली खे, पंहिंजनि सिंधी ॿोली खे वरी अंग्रेज़ी लफ़्ज़नि में फासाए, वरी सिंधी जा हे लफ़्ज़ आहिनि अंग्रेज़नि मजबूर आहिनि हीअं चवंदा. अजई खामखा पाण खे जेको आहे सो ॾिठो न कयो. टुडे इज़ थर्सडे. अॼु ख़मीस जो ॾींहुं. हाणे हिते नोट कयो मंडे ऐं थर्सडे. हाणे जेका सवाल ठाहींदो त हाउ लॉन्ग हैज़ शी बीन इन आयरलैंड. माना हाणे हाउ लॉन्ग वारो लफ़्ज़ इस्तेमालु थियो न, माना केतिरे टाइम खां वठी उहो आयरलैंड में आहे, मौजूदु आहे. हाणे हिते जेको आहे सो हाउ लॉन्ग इस्तेमालु करण खां पोइ माना टाइम ॿुधाई. हाणे उते हैज़ इस्तेमालु करे जेको इहे माना इज़ हुयो उनखे बीन कयो वियो. जेको इज़ हुयो छा थी वियो, बीन थी वियो. छो जो परफेक्ट टेंस ठही वियो. परफेक्ट कीअं ठहियो, माना केतिरो टाइम उनखे गुज़री चुको आहे पोइ उते परफेक्ट में, ऐं अञा ताईं उहो उते मौजूदु आहे. जेकॾहिं ख़ाली चवां उते मौजूदु आहे त माना हे जुमिलो थिया शी इज़ देयर नाउ, शी इज़ इन आयरलैंड नाउ, अकेलो बसि मौजूदु आहे. पर चवंदासीं केतिरे टाइम खां वठी मौजूदु आहे. जॾहिं माना इहो चवंदासीं न त पोइ छा थी पवंदो, परफेक्ट वारा लफ़्ज़ था अचनि. माना केतिरो टाइम उनखे गुज़री चुको आहे, पूरो थी चुको आहे, परफेक्ट थी चुको आहे, मुकमल थी चुको आहे, अञा ताईं उते मौजूदु आहे, त परफेक्ट टेंस इस्तेमालु थींदो. इंग्लिश में सिंधी में साॻा ई लफ़्ज़ थींदा त कॾहिं खां वठी उते मौजूदु आहे. इहे चुका बुका हिते कोन विझंदव. सम्झो न. हे जेकॾहिं लफ़्ज़नि ठाहिण जी तव्हां कोशिशि कंदो न, माना परफेक्ट टेंस ठहियो आहे त दिमाग़ में फिरंदा आहिनि मास्तरनि जे में त किथे चुको वञी हणांसि, अंदरि टच कयांसि, मिलायांसि, उते चाबी हणी बंदि कयांसि. उते हे चुका बुका हिते कोन थींदा. हिते ही त हाणे त ज़बरदस्त यूनिट आहे. हाणे इनखे जे न सम्झो त कुझु न सम्झी सम्झो. हाणे हिन जा जवाब छा आहिनि, ॿ ॾिनई. शी हैज़ बीन इन आयरलैंड. असुल में शी इज़ इन आयरलैंड. शी हैज़ बीन इन आयरलैंड सिंस मंडे. सूमर खां वठी. हाणे सूमर छा आहे, इहा शुरूआति आहे. जॾहिं महिल आई आहे न ओॾी महिल सूमर जी शुरूआति आहे. भली जेकॾहिं हिनखे 10 ॾींहं गुज़री आहिनि न, तॾहिं बि तव्हां चवंदो सूमर खां वठी उते आहे. छो जो जेॾी महिल सूमर ओॾी महिल आई आहे. जॾहिं शुरूआति ॿुधाई वञे त उनजे लाइ छा इस्तेमालु थींदो, जेको गुज़री आयल टाइम आहे न
उन जे लाइ तव्हां सेंस इस्तेमालु कंदो। हाणे शी इज़ बिन आयरलैंड फॉर 3 days, 3 ॾींहंनि खां वठी हुते आहे। हाणे 3 ॾींहं गुज़री विया अथसि, माना छो यानी मंडे खां वठी थर्सडे टाइम 3 ॾींहं गुज़रिया अथसि। पर जेकॾहिं 4 ॾींहं गुज़रनि छा चवंदो, शी इज़ बिन इन आयरलैंड फॉर 4 days, माना 4 ॾींहंनि खां वठी हुते आहे। वरी 5 ॾींहं गुज़री अथसि, चवंदो शी हैज़ बिन इन आयरलैंड फॉर 5 days। वरी 6 ॾींहं गुज़री अथसि, चवंदो शी हैज़ बिन इन आयरलैंड फॉर 6 days। अहिड़ी तरह सां भली महीननि जा महीना गुज़री वञे, हुते हूंदी न त 4 जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो, छो जो गुज़रियल टाइम था ॿुधायो तव्हां। पर तव्हां चवंदो त सूमर खां वठी आहे, उन तारीख़ जंहिं तारीख़ ते आई आहे उहो सूमर, उहो मुंड ॿुधाईंदो न तव्हां, त पोइ छा चवंदो, सेंस मंडे चवंदो, छो जो शुरूआति आहे, मुंड आहे उहो। त हाणे हीअ परफेक्ट, इहे जेको हैज़ लॻाइण खां पोइ जेको बीन आहे न, असल में इज़ हुयो, माना शी इज़ इन आयरलैंड नाउ, माना हूअ उते आयरलैंड में, हीअ जेका इज़ आहे उहा हिते बीन थी वई आहे, छो जो टाइम ॿुधायो हुयो आहे, यानी सूमर खां वठी हुते आहे 3 ॾींहंनि खां वठी, माना एतिरो टाइम गुज़री अथसि, 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, परफेक्ट थी चुका आहिनि, मुकमल थी चुका आहिनि, अञा हुते मौजूदु आहे, इन करे परफेक्ट टेंस थी वियो। परफेक्ट ॾिसो सम्झ में त चिटो आहे न हिते लफ़्ज़, पर सिंधी में असां वटि परफेक्ट थोरी थो ठहे, सूमर खां वठी हुते आहे, पर लिखियलु आहे हुन में अंदरि इहो परफेक्ट टेंस छा आहे, यानी सूमर खां जेकॾहिं तव्हां 3 ॾींहंनि खां वठी हुते आहे, मिसाल हिकिड़ो, त माना 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, तव्हांजो जेको चुकारो 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, 3 ॾींहं थी विया अथसि, 3 ॾींहं पूरा थी विया आहिनि, यानी परफेक्ट थी चुका आहिनि, अञा उते आहे मौजूदु आहे हीअ, इन करे परफेक्ट त लफ़्ज़नि में तव्हांजे में सिंधी में लिखियलु आहे। तव्हां चवंदो त हाणे परफेक्ट न आहे, छा छो न आहे परफेक्ट, परफेक्ट त थी वियो। अंग्रेज़ वरी हेॾे परफेक्ट चिटो करे छॾींदा आहिनि। ठीकु आहे, हाणे हिते हीअ जुमिला ईंदा आहिनि, इंट्रस्टिंग आहे तमामु। हाणे हीअ थो पुछे हिन खां हेलन खां, ठीकु आहे, चएसि थो त हाउ लॉन्ग हैव यू बीन इन आयरलैंड, देवर केतिरे टाइम खां वठी तूं आयरलैंड में मौजूदु आहीं, त हुन छा चयो, सेंस मंडे, ओयो सूमर खां वठी, छो जो मां सूमर ते आई न, सूमर खां वठी मां हिते आहियां। जेकॾहिं हीअ हिन में बि जवाबु ॾेई सघेसि पई फॉर 3 days, 3 ॾींहंनि खां वठी आहियां, यानी आई बिन इन आयरलैंड फॉर 3 days, 3 ॾींहंनि खां वठी आहियां, यानी हिननि ॿिन्ही मां को बि जवाबु हीअ ॾेई सघे थी, पर मुंड जेको हुयो न सूमर वारो उहो हिन जवाबु ॾियसि। ठीकु आहे, हाणे हीअ जेका आहे सम्झण जी ज़रूरत आहे, तमामु अहम। कंपेयर भेट ॾियो कंहिंखे इज़ ऐं हेज़ लॻण खां पोइ बीन जेका आहे, छो जो हे सिंपल आहे अकेलो, इज़ उन खां पोइ हेज़ लॻाइण खां पोइ हुनखे बीन कयो, छो इज़ एम आर यानी टू बी वर्ब आहे इहो। इन जूं जेको आहे सो पास्ट पार्टिसिपल वारी सूरत जंहिंखे तव्हां 3rd फॉर्म सेखारींदा पढ़ाईंदा आहियो, उहा अथव बीन। इहा जेका इज़ आहे उहा बीन थी वई आहे। हाणे हिनखे चए थो भेट ॾेई हिते सम्झायो आहे असां, इनखे गौर कयो, इहो टाइम लाइन ठहियलु आहे। हाणे ॾिसो हीअ मंडे हितां शुरूआति थी हिनजी, यानी मंडे ते आई आहे, मथे लिखियलु आहे न हुयो, मंडे ते तव्हां आयरलैंड में शुरूआति थियसि, वेंदे नाओ, माना हाणे अॼु थर्सडे आहे, ख़मीस आहे, यानी शी इज़ इन आयरलैंड नाओ, माना हिमल हूअ आयरलैंड में आहे, इज़ लिखियलु आहे। हाणे जी ॻाल्हि कंदासीं न, हिमल हूअ आयरलैंड में आहे, बसि सिंपल ॻाल्हाई, सिंपल टेंस। पर हाणे जॾहिं हितां खां वठी हेसी ताईं इहो जेको टाइम गुज़री चुको आहे, पूरो थी चुको आहे, परफेक्ट थी चुको आहे, इन जे लाइ छा चयईं, शी हैज़ बीन इन आयरलैंड सिंस मंडे, उहा सूमर खां वठी आयरलैंड में आहे। शी हैज़ बीन इन आयरलैंड फॉर 3 days, माना हूअ 3 ॾींहंनि खां वठी आयरलैंड में आहे। हाणे 4 गुज़रियल टाइम लाइ थी वियो, ठीकु आहे, ऐं सिंस छाजे लाइ थियो, इहो थियो यानी जेको गुज़रियल टाइम आहे 3 ॾींहं, हुनजो मुंड अथसि सूमर। हाणे हीअ जेको हितां खां वठी हेसी ताईं टाइम बयानु थियल आहे, इहो परफेक्ट थो ॿुधाए, इहो परफेक्ट मुकमल थी चुको आहे, अञा ताईं उहो आयरलैंड में मौजूदु आहे नाओ, इन करे शी इज़ इन आयरलैंड नाओ। हिते परफेक्ट टाइम पोइ नथो ॿुधाए, सिर्फ़ु इहो थो ॿुधाए उहो आयरलैंड में मतिलबु मौजूदु आहे। पर जॾहिं इहो थो ॿुधाए त सूमर खां वठी आहे, त माना 3 ॾींहं गुज़री चुका अथसि, पोइ हिते परफेक्ट थी चुका आहिनि, इन करे हेज़ लॻाए करे हुनखे बीन कयो आहे। हिनखे इहा ॻाल्हि नोट करे छॾियो त सॼी इंग्लिश तव्हांजी सवली थी पवंदी, ऐं ॻाल्हाइण में बि सवलाई थींदव, ऐं अॻिते जुमिलनि पढ़ण में बि सवलाई थींदव। ठीकु आहे न, सो हिननि ते लफ़्ज़नि ते जेको आहे इहो न हलो। त हाणे हिते त हिकु अचो मां पढ़ी वठां, त पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां थो तव्हांखे। हाणे हिते इज़ छा आहे, इहो प्रेज़ेंट आहे, माना प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, अकेलो ख़ाली। ठीकु आहे, हे बि त प्रेज़ेंट आहे, पर हिन सॼो नालो न लिखियो आहे हिते। ऐं हैज़ बीन छा आहे, इहो प्रेज़ेंट परफेक्ट आहे, यानी प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस आहे। मां तव्हांखे सवलो करे थो ॾियां हिते, ठीकु आहे न। यानी हैज़ बीन छा आहे, इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल आहे, ऐं इज़ ख़ाली प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। ऑक्सफोर्ड डिक्शनरी में मां तव्हांखे ॾेखारियां थो त टू बी वर्ब जूं जेके बि सूरतूं आहिनि, प्रेज़ेंट सिंपल टेंस में कहिड़ियूं अथसि, पास्ट सिंपल टेंस में कहिड़ियूं अथसि, प्रेज़ेंट सिंपल में अथसि एम इज़ आर, पास्ट सिंपल में अथसि वाज़ वर। हिन ऑक्सफोर्ड डिक्शनरी में तव्हां गौर सां ॾिसो, मां हिन जी तस्वीर हिते कढी ॾेखारियांव थो। प्रेज़ेंट सिंपल टेंस में ॾिसंदो न, आई वी यू दे, इन्हनि सां सूरत यानी प्लूरल सां थींदसि, जेको आहे सो आए सां थींदसि माना एम, ऐं वी यू दे ऐं प्लूरल सां थींदसि आर, ऐं ही शी इट ऐं सिंगुलर नाउन सां इज़ थींदी। हिन जूं 3 सूरतूं टू बी वर्ब जूं प्रेज़ेंट सिंपल टेंस में। ठीकु आहे, पास्ट पार्टिसिपल वारी सूरत थींदी हिन जी बीन, ऐं पास्ट टेंस में वरी छा थींदियूं हिन जूं, पास्ट सिंपल टेंस में वाज़ ऐं वर, यानी आई वी
आए ही शी इट सां थी पवंदी वाज़ वी यू दे ऐं प्रोनाउन सां थी पवंदी इन जी वर। ठीकु आहे, ऑक्सफोर्ड डिक्शनरी में तव्हां ॾिसंदो ऐं ING फॉर्म यानी प्रेज़ेंट पार्टिसिपल वारी सूरत ॾिसंदो तव्हां त उन में बीइंग लिखियलु हूंदो, टू बी वर्ब आहे। ठीकु आहे, हाणे ॾिसो नाउ थर्सडे इहा माना इन ॻाल्हि में थी वई। हाणे मूंसां हिकिड़े माण्हूअ अची बहस कई त साईं इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस छो आहे, इज़ कंहिं तव्हांखे ॿुधायो आहे, किथे लिखियलु आहे, कहिड़े किताब में लिखियलु आहे? गुस्सो करे ईअं पुछ लाइ मुंहिंजे टेबल ते किताबु, एॾो दिमाग़ु ख़राबु हुउसि। को लाड़काणे में को मास्तर आहे, उनजो को शागिर्दु आहे। ठीकु आहे, अची करे माना मुंहिंजी बेइज़ती करणु आयो, छो जो हुनजी आदत आहे उन मास्तर जी, त को उनजा शागिर्द जेके आहिनि न उन्हनि जे उस्तादनि जी बेइज़ती करणु। बाबा इल्मु हासिलु कबो आहे ऐं इल्म खे विरहाइबो आहे, कंहिंजी इज़त ऐं बेइज़ती कोन कबी आहे। हा, जेके ज़िदीरा हुजनि, जेके तव्हांजे हक़ीक़त खे नथा सम्झनि, त उन्हनि खे बेवाइखो कबो आहे। ठीकु आहे न, उनजे ॿिए तरीक़े सां, कंहिं तरीक़े सां कबो, कंहिं दलीलनि सां कबो। ईअं बिना दलीलनि जे ॻाल्हाइण बि ग़लति कमु आहे। एॾो जदीद दौरु थो हले, टेक्नोलॉजी थी हले। तव्हांखे मां तस्वीरूं ॾेखारे ऐं वीडियोज़ बि ॾेखारींदुमि, तव्हांखे नज़र वटि कहिड़ी शइ कीअं आहे। पोइ मां त हुनखे खणी ॾेखारियो रेनन मार्टिन, मूंखे चई त मां सिंधी ग्रामर जे किताबनि खे न मञंदो आहियां, मूंखे अंग्रेज़ी में ॾेखारियो। पोइ रेनन मार्टिन में ॾेखारियोमांसि, उहा बि तस्वीर मां हिते ॾेखारियां थो तव्हांखे, जंहिंमें जेको आहे सो हनी इज़ स्वीट लिखियलु आहे। ॾिसंदो तव्हां 70 पेज ते रेनन मार्टिन में लिखियलु आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस इज़ यूज़्ड, प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो आहे। पोइ उनखां पोइ उहे जेके लफ़्ज़ लिखियलु आहिनि उहे मां तव्हांखे हिते ॾिसो स्क्रीनशॉट में, हिते मां उनजी कढी करे मां तव्हांखे हिते ॾेखारी आहे। गौर सां हिते ॾिसंदो न तव्हां उन प्रेज़ेंट सिंपल टेंस जा इस्तेमालु उन लिखिया आहिनि, उन में इज़ इस्तेमालु थियल आहे। पोइ चई त न हीअं न आहे, हीअं न आहे, हू न आहे। बाबा अहिड़े कहिड़े क़िस्म जा तव्हां माना संदरो ॿधी अची करे ॿिए जी बेइज़ती करण था अचो, सम्झो न। इन्हनि खे पोइ हाणे असां छा चऊं, वात ॻाढ़ा छो राखणी चऊं न, ॿियो छा चऊं। हिकु उमिरि नंढी, ॿियो वरी ॻाल्हि वरी हो माना उबतड़ा 27-28 साल असां पढ़ायो आहे, असां बि ग़लतियूं करे सघूं था, अहिड़ी मसइलो न आहे। असां सिखण वारे लाइ आया आहियूं, सिखणु ऐं सेखारणु इंसान जी ज़िंदगी में शामिलु हुजे। हा, बहस करे सघिजे थी, मां तव्हांखे ॿुधायां त बहस बराए इस्लाह कजे, हिक ॿिए जी इस्लाह कंदासीं। मुंहिंजूं जेके ग़लतियूं थियनि थियूं ॻाल्हाइण में, पढ़ण में, या कुझु बि थिए थो, तव्हां कमेंट में ॿुधायो त आईंदा उहे ग़लतियूं खणी न कंदासीं बसि। पर कन मां हुनखे जेको आहे मौत हयाती जो मसइलो बणाए छॾियां। सो ट्राई टू अंडरस्टैंड। हाणे हीअ अहम यूनिट आहे, थोरो ड्रिगो मां तव्हांखे चयुमि त थी वेंदो, भली थी वञे त थी वञे। ठीकु आहे, हाणे सेक्शन बी में अचूं था। हाणे ही सेक्शन बी में तमामु अहम जेके हाणे जेके परफेक्ट टेंस जा आहिनि न, मां तव्हांखे ॿुधायां थो। टोटल हिते हाणे 5 टेंसिस हिन में कयो, 5 कहिड़ा? हिकिड़ो सिंपल ख़ाली अकेलो, ॿियो जेको आहे सो कंटिन्यूअस ख़ाली अकेलो, टियों परफेक्ट अकेलो। ठीकु आहे, हाणे इहे 3 टेंस इहे थिया जेके असां प्रेज़ेंट में बि कंदासीं, पास्ट में बि, फ्यूचर में। हाणे जेको सिंपल टेंस आहे इहो इनखे असां परफेक्ट कंदासीं। वरी जेको ॿियो कंटिन्यूअस टेंस आहे असां इनखे परफेक्ट कंदासीं। हिन प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस जो हिते पाकिस्तान में वजूदु मौजूदु आहे। हाणे हिन जी माना त तव्हांखे माना ग़लति कंदा आहिनि, तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। किताबनि में बि लिखियलु आहिनि, कुझु ग्रामर जा किताब पुराणा आहिनि, उन्हनि में बि लिखियलु आहे। इजाज़त मिली मूंखे त मां उहे बि एक्सपोज़ कंदुमि हिते, टेक्नोलॉजी ज़रिए मौजूदु आहिनि, मूं वटि पिया आहिनि, उहे बि खणी ॾेखारींदोमांव खणी, को मसइलो न आहे। जिते उन्हनि जेके ब्लंडर कया आहिनि, ग़लतियूं कयूं आहिनि। हाणे हिते छा लिखियलु आहे? प्रेज़ेंट कंटिन्यूअस। उन प्रेज़ेंट कंटिन्यूअस खे परफेक्ट कयो वियो आहे हिते, यानी प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस। हिते लिखियलु आहे प्रेज़ेंट सिंपल, उनखे प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल कयो वियो आहे हिते। हाणे हीउ ज़बरदस्त जेको आहे सो खानो आहे, इनखे जेकॾहिं सम्झंदव पोइ तव्हांजे लाइ ईज़ी थी पवंदो, वॾी ॻाल्हि सम्झ में अची वेंदव। असांखे थोरो टाइम लॻो सम्झण में, छो जो हिते असां वटि पाकिस्तान में हिन जो त वजूदु ई न आहे। मुर्गी मास्तर पढ़ाईंदा आहिनि, जेकॾहिं तव्हां नालो वठंदो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल त दिमाग़ चकर ईंदो, गड़ 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 गड़। 12 टेंस ॿुधा अथव? 12 हे चवंदा आहिनि 12 टेंस आहिनि, सिर्फ़ु उहे हे टेंस मौजूदु हुन में न हूंदो आहे, न त 15 टेंस थींदा टोटल। एक्टिव वाइस में थींदा, पेसिव वाइस में थींदा, पॉज़िटिव सेंस में थींदा, ॿिया कुझु मॉडल वर्ब्स आहिनि, अलॻि तमामु घणी। हिकिड़ो टेंसिस जो आहे के 72 में फासा वेठा आहिनि फिरकनि वांगुरु, के 72 टेंस आहिनि, के 12 टेंस आहिनि, के बाबा सिखंदा हलो, को मसइलो न आहे। टेंस भली केतिरा बि थी वञनि, पोइ 72 हुजनि, 100 हुजनि, 200 हुजनि, हिकु हिकु शइ आस्ते आस्ते सिखंदा वेंदासीं। बहरहाल हिनखे तव्हां चऊं था हिते तव्हांखे 15 टेंस जनरली तव्हांखे सिखणा पवंदा आमतौर ते। हुन में तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो प्रेज़ेंट सिंपल टेंस हूंदो आहे, माना प्रेज़ेंट पास्ट फ्यूचर में थींदो। ॿियो हुनखे छा कयो वेंदो आहे? परफेक्ट कयो वेंदो आहे प्रेज़ेंट पास्ट फ्यूचर में। ॿियो हूंदो आहे कंटिन्यूअस टेंस, प्रेज़ेंट पास्ट फ्यूचर में हूंदो आहे। ॿियो हूंदो आहे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस, प्रेज़ेंट पास्ट फ्यूचर में कयो वेंदो आहे। त हाणे हे जेकॾहिं 3 थिया, 6, 3, 6, 12 थिया। हिकिड़ो अकेलो परफेक्ट आहे, जेको ख़ाली परफेक्ट आहे, जेको असां पढ़ी आया आहियूं न पोइ ते, माना 17, 16, 15 में जेको परफेक्ट पढ़िया उहो अकेलो परफेक्ट हो।
उहो थींदो त उन जा बि 3 प्रेज़ेंट पास्ट फ्यूचर थींदा त पोइ टोटल 15 टेंस थींदा। यानी इहे 2 टेंस जेके आहिनि से सिंपल ऐं कंटिन्यूस इहे ॿई परफेक्ट थी पवंदा। ठीकु आहे न, इहे प्रेज़ेंट में पास्ट फ्यूचर में। हाणे जीअं ॾिसो हिते पढ़ूं था, ज़बरदस्त इंट्रस्टिंग अथव, स्किप न कयो, हिनखे सम्झो बि, शेयर कजो तमामु घणो, सम्झो सिखिजो बि तव्हां। प्रेज़ेंट सिंपल टेंस जा ही जुमिला आहिनि, उनखे परफेक्ट कयो आहे। हाणे ॾिसो, डैन एंड केट आर मैरिड। हाणे डैन ऐं केट परिणियल आहिनि, हिते मैरिड एडजेक्टिव आहे, सिफ़त आहे, माना शादीशुदा, परिणियल। हिते आर जेको आहे सो अकेलो हिकिड़ो टू बी वर्ब इस्तेमालु थियल आहे, अकेलो वर्ब आहे। छा चए प्रेज़ेंट सिंपल, तव्हां विझंदो प्रेज़ेंट सिंपल टेंस न आहे। हाणे हिन जो इलाजु पाण कजो वञी। हाणे इनखे परफेक्ट टेंस कयो वियो आहे कीअं, ॾिसो, दे हैव बीन, हाणे हुनखे बीन कयो वियो, हैव जे लॻे न उहो बीन थियो, दे हैव बीन मैरिड, माना हे दे कीअं, डैन ऐं केट खे दे चई। हैव बीन मैरिड जी माना इन जी शादी थियल आहे फॉर 5 years, 5 सालनि खां वठी, 5 सालनि खां वठी शादी थियल आहिनि, यानी 5 सालनि खां वठी इहे शादीशुदा आहिनि, परिणियल आहिनि। ठीकु आहे न। हाणे हुते छा थो चए, डैन एंड केट परिणियल आहिनि, शादीशुदा आहिनि, अकेलो सिंपल टेंस। पर हाणे टाइम ॿुधाई 5 सालनि खां वठी शादीशुदा आहिनि, माना 5 साल गुज़री चुका आहिनि, 5 साल मुकमल थी चुका आहिनि, 5 साल परफेक्ट थी चुका आहिनि। इन करे इहो गुज़रियल टाइम जे लाइ असां हिनखे हैव लॻाए करे उहो असां परफेक्ट टेंस ते इंग्लिश में कयो आहे। सिंधी में परफेक्ट टेंस लफ़्ज़नि में अंदरि मौजूदु आहे, ॿाहिरि लफ़्ज़ में न आहे। जीअं सिंधी माना कयूं सभु बाबा, डैन ऐं केट जी शादी थियल आहे, डैन ऐं केट जी 5 सालनि खां वठी शादी थियल आहे, उहो थियल आहे, साॻी आहे उहो। ठीकु आहे, थियल आहे माना। हाणे हीअं न थींदो, दे आर मैरिड फॉर 5 years, माना जेकॾहिं मां तव्हांखे सवलो सिंधी करे ॾियां, जेकॾहिं असां सिंधी में कंहिंखे पने ते लिखी ॾियूं, अहिड़े क़िस्म जे मास्तरनि खे जुमिलो या कंहिंखे बि जेके सिखियल आहिनि, चवंदो बाबा हिन जी माना जेका मां कयूं था, यानी उहे 5 सालनि खां वठी शादीशुदा आहिनि, त उहो हीअं ट्रांसलेशन कंदा, दे आर मैरिड फॉर 5 years या फ्रॉम 5 years, अहिड़ी माना कढंदा। इन करे हिन छा लिखियो, नॉट, ईअं न थींदो, बिल्कुलु बि न थींदो। यानी हे जेको प्रेज़ेंट सिंपल टेंस तव्हां सम्झो, इहो आर न थींदो, दे हैव बीन मैरिड थींदो। आर खे बीन कंदासीं, हिते अॻियां दे खां पोइ हैव लॻाईंदासीं, पोइ वरी 4 5 years थींदो। हाणे वरी ॿियो जुमिलो ॾिसो, आर यू मैरिड, ईअं माना न त छा तूं परिणायो वेंदो आहीं, आर यू मैरिड, शादी थियल अथई, शादीशुदा आहीं। हाणे साॻियो ई सुवालु, हाउ लॉन्ग सां माना सेंस ऐं फॉर जे पारां अॻियां इस्तेमालु थींदो। हाउ लॉन्ग हैव यू बीन, हे जेका बीन थी वई मैरिड, माना तूं शादीशुदा आहीं, हिन जी माना केतिरे टाइम खां वठी शादीशुदा आहीं, भला केतिरो टाइम थियो आहे तुंहिंजी शादी खे, असां ईअं माना लेचरली कढंदा आहियूं। हाणे ईअं न थींदो त हाउ लॉन्ग आर यू मैरिड, हिते आर अकेलो न थींदो, हिते हैव इस्तेमालु थींदसि, उनखां पोइ इहा बीन थी पवंदी। ठीकु आहे, इनखे सम्झो। पर जेकॾहिं तव्हां सिंधी में इहो वरी बि कंहिंखे जुमिलो ॾियो, अबा केतिरे टाइम खां वठी तुंहिंजी शादी थियल आहे, हाणे उहो त पोइ पाण लिखो, पाण कढो, पाण सुली सिंधी में पाण कढी पाण पीओ, अलाए कहिड़ी माना थींदसि भला। हिते कमेंट में महिरबानी कयो, हिकिड़ी कमेंट में त लिखो इहो मूंखे, छो जो पुराणे तरीक़े में आहे पढ़ंदा, मां न त ॿुधाए छॾियां हिते, असांखां ॻाल्हि ई विसरी विया त कीअं थींदी इन ट्रांसलेशन। थोरो महिनत करे भला मूंखे ॿुधायो हिन जुमिले जी माना सिंधी में लिखां त पोइ अंग्रेज़ी हीअ माना सही आहे, पर जेका हिन जी जेका ग़लति पढ़ाई वेंदी आहे उहा लिखो हिते। त तव्हां केतिरे टाइम खां वठी तुंहिंजी शादी थियल आहे, इहो इन जी माना इंग्लिश लिखो। ॾिसूं हीअं लिखंदो आहे, डू यू नो लिसा, जेके वरी लिसा खे सुञाणींदो तूं न, लिसा जी ख़बर अथई, लिसा जे बारे में कुझु ॼाण अथई, लिसा खे सुञाणींदो तूं। हाणे हिते नो जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे, सवाली ठाहिण लाइ डू डज़ इस्तेमालु थींदी आहे सब्जेक्ट जे मुताबिक़, आई वी यू दे, ऐं प्लूरल नाउन हुजे त डू इस्तेमालु थींदी आहे, ही शीट ऐं सिंगुलर नाउन हुजे त डज़ इस्तेमालु थींदी आहे। इन करे सिंपल प्रेज़ेंट सिंपल टेंस सां मथे लिखियलु आहे न। हाणे हिते डू यू नो थी वियो आहे, नो जी पास पार्ट छा आहे, नोन आहे, त परफेक्ट टेंस ठाहिण लाइ छा करणो पवंदो, हिन सिंपल टेंस खे परफेक्ट करण जे लाइ, हाउ लॉन्ग हैव यू नोन हर, हर केरु आहे, लिसा आहे, लिसा छोकिरी आहे, इन करे हर इस्तेमालु थियो। हाउ लॉन्ग हैव यू नोन हर, माना हुनखे तूं केतिरे टाइम खां वठी थो सुञाणी, माना केतिरो टाइम गुज़री चुको आहे, मुकमल थी चुको आहे, परफेक्ट थी चुको आहे, पोइ बि हिनखे तूं सुञाणींदो। ईअं न थींदो, चए थो हाउ लॉन्ग डू यू नो हर, हे न थींदो, प्रेज़ेंट सिंपल न थींदो, प्रेज़ेंट परफेक्ट थी पवंदो, छो जो इहो टाइम गुज़री आयल थो ॿुधाए, परफेक्ट थियल थो ॿुधाए, इन करे तव्हांखे परफेक्ट इस्तेमालु करणो पवंदो। सवली सिंधी में तव्हांखे ॿुधायां, खां वठी वारो लफ़्ज़ केतिरे टाइम खां वठी, इहो सुवालु कंदो न त तव्हांखे हाउ लॉन्ग इस्तेमालु कंदो, पोइ प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु कंदो। आई नो लिसा, मां लिसा खे सुञाणींदो आहियां, मां सुञाणियांसि थो। ठीकु आहे, आई हैव नोन हर फॉर अ लॉन्ग टाइम, घणे वक़्त खां वठी मां सुञाणियांसि, घणो टाइम थियो आहे सुञाणियांसि थो, माना घणो टाइम थी चुको आहे, थी वियो आहे, परफेक्ट थी चुको आहे मुकमल, पोइ बि मां हिनखे सुञाणा थियो पियो। इन करे हिते हैव इस्तेमालु करे कंट्रेक्शन लिखियईं, आई हैव, हूअं असुल में फुल फॉर्म थींदो आई हैव। नोन माना मां सुञाणियांसि हुनखे, हर माना हुनखे फॉर अ लॉन्ग टाइम, माना घणे टाइम खां वठी। हाणे इहो परफेक्ट थी पवंदो, ईअं न थींदो त आई नो हर फॉर अ लॉन्ग टाइम। हाणे इहो बि जुमिलो जेके ॾींदो, मां तोखे घणे टाइम खां वठी सुञाणा थो, मां हुनखे घणे टाइम खां वठी सुञाणे थो, आई नो यू फ्रॉम अ लॉन्ग, पोइ अलाए कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो, परफेक्ट टेंस ॻाल्हाइणो पवंदो, लिखणो पवंदो, इंग्लिश आहे, सिंधी तो रही आहे।
विकी लिव्स इन लंडन, विकी छोकिरी आहे लंडन में रहंदी आहे या लंडन में रहे थी। हाणे लिव्स छा आहे, इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, विकी सिंगुलर नाउन आहे, इन करे असां लिव सां एस लॻी आहे, लिव्स ज़ जो उचार निकितो आहे हिते ॻाल्हाइण में, इंग्लिश में त एस लॻी आहे पर उचार कहिड़ो निकितो, लिव्स। हाउ लॉन्ग हैज़ शी लिव्ड इन लंडन, केतिरे टाइम खां वठी इहो लंडन में रहे थी या रहंदी आहे या रहे थी पई, त उनजे करे हाणे हिते हाउ लॉन्ग इस्तेमालु थी, त हेज़ लॻाइण खां पोइ लिव जी पास्ट पार्टिसिपल में लिव्ड इस्तेमालु थी वई, छो जो मुकमल थी चुको आहे, केतिरो टाइम हुनखे अञा ताईं उहो लंडन में रहे थी, इन करे परफेक्ट थी वियो, त हुन जवाबु ॾियो शी हैज़ लिव्ड देयर ऑल हर लाइफ। हाणे हिते जेको आहे ऑल लफ़्ज़ सां अंग्रेज़ फोर इस्तेमालु न कंदा आहिनि। हीअ इंग्लिश ग्रामर इन यूस रेवन मर्फी जो जेको ॿियो सम्झो इंटरमीडिएट जो लिखियलु किताबु आहे, यूनिट 12 आहे, हिन में उन में फोर एंड सिंस वेन एंड हाउ लॉन्ग जो इस्तेमालु हिन में ॿुधायो आहे। हाणे हिते मूंखे ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु बी सेक्शन में हुयो। हाणे बी सेक्शन जो जेको मक़सदु उहो छा आहे, माना फोर जे इस्तेमाल जे हवाले सां लिखियलु आहे मथे। हाणे छा थो चए, वी ऑफ्टन लीव आउट, असां अक्सर करे छॾे ॾींदा आहियूं, हिते ऑफ्टन लिखियलु आहे, ऑफ्टन या ऑफन बि चइबो आहे, वी ऑफन लीव आउट, असां अक्सर करे छॾे ॾींदा आहियूं, माना इस्तेमालु न कंदा आहियूं फोर, इन फोर लफ़्ज़ खे, बट नॉट यूजुअली इन नेगेटिव सेंटेंसिस, पर अमूमन या आम तौर ते जेके नाकारी जुमिला हूंदा आहिनि उन्हनि में इन खे लाज़मी माना इस्तेमालु कंदा आहियूं, घणे क़दुरु इस्तेमालु कंदा आहियूं। यूजुअली जो लफ़्ज़ इस्तेमालु करे हिन ॿुधायो आहे त माना इहो इस्तेमालु थी सघे थो असां न बि कयूं, पर अक्सरियत में माना जॾहिं नेगेटिव सेंटेंस इस्तेमालु थींदो त उन में फोर इस्तेमालु थींदी, फोर इस्तेमालु कई वेंदी। जीअं जुमिला ॾिसो, दे हैव बीन मैरिड फॉर 10 years, माना उन्हनि जी 10 सालनि खां वठी शादी थियल आहे, उहे 10 सालनि खां वठी शादीशुदा आहिनि, उहे 10 सालनि खां वठी परिणियल आहिनि, या उन्हनि जी शादी खे 10 साल थी विया आहिनि, या उन शादी खे 10 साल थिया आहिनि शादी कई। और दे हैव बीन मैरिड 10 years, हाणे हिते जेको आहे सिर्फ़ु 10 years इस्तेमालु थियल आहे, हिते फोर जो लफ़्ज़ इस्तेमालु न कयो वियो आहे, छो जो इहो पॉज़िटिव सेंटेंस आहे। हाणे जॾहिं नेगेटिव जी ॻाल्हि ईंदी, जीअं ॾिसो दे हैवंट हैड अ हॉलीडे, हिते हैवंट हैड इहो नेगेटिव सेंटेंस आहे, दे हैवंट हैड अ हॉलीडे, माना उन्हनि उहे मोकलनि ते विया ई न आहिनि फॉर 10 years, माना 10 सालनि खां वठी, माना 10 साल हुनखे थिया आहिनि त मोकलनि ते काॾे हेॾे विया ई न आहिनि। हिते छा थो चए, यू नीड फोर, तव्हांखे हिते फोर जी ज़रूरत पवंदी, छो जो नेगेटिव सेंटेंस आहे न, हैवंट हैड। वरी चए थो यू कैन यूज़ इन, जेको इन लफ़्ज़ आहे इहो तव्हां इस्तेमालु करे सघो था इंस्टेड ऑफ जे बदिरां फोर, यानी उहो जेको फोर लफ़्ज़ आहे, फोर लफ़्ज़ जे पारां तव्हां इन इस्तेमालु करे सघो था इन नेगेटिव सेंटेंसिस, यानी नाकारी जुमिलनि में। बाक़ी जेकॾहिं नेगेटिव न आहिनि, इंट्रोगेटिव सेंटेंसिस आहिनि या पॉज़िटिव सेंटेंसिस आहिनि, तव्हां फोर खे लीव आउट करे सघो था, माना उनखे छॾे सघो था, उहे इस्तेमालु नथा करे सघो। हाणे जीअं ॾिसो साॻियो ई जुमिलो आहे, दे हैवंट हैड अ हॉलीडे इन 10 years, उन्हनि 10 सालनि में माना मोकलूं, उहे 10 सालनि में मोकलनि ते विया ई न आहिनि, 10 सालनि खां वठी कंहिं मोकलूं ई न कयूं अथनि, उनखे 10 साल थिया आहिनि, काॾे हेॾे होॾे मोकल ते विया ई न आहिनि। हाणे हिते इज़ इक्वल टू छा आहे, फॉर 10 years, माना तव्हां फोर इस्तेमालु कंदो, छो जो पॉज़िटिव हूंदी त भली तव्हां छॾे ॾियो हिनखे, फोर खे परवाह न आहे। हाणे वरी चए थो आख़िरी चए थो वी डू नॉट यूज़ फोर प्लस ऑल, जॾहिं तव्हां ऑल लफ़्ज़ इस्तेमालु कंदो उन सां टाइम जे हवाले सां, त तव्हांखे फोर इस्तेमालु न करणी पवंदी। जीअं ॾिसो ऑल डे, यानी फॉर ऑल डे या फॉर ऑल माई लाइफ, हिते फोर इस्तेमालु न थींदी, सिर्फ़ु ऑल डे, ऑल माई लाइफ एक्सेट्रा वग़ैरह वग़ैरह माना तव्हांखे इस्तेमालु कंदा। सिंधी में बि तक़रीबन खां वठी जो लफ़्ज़ इस्तेमालु न कंदा आहियूं। जीअं ॾिसो आई हैव लिव्ड हियर ऑल माई लाइफ, मां सॼी ज़िंदगी हिते ई रहियो आहियां, माना सॼी ज़िंदगी मूं हिते ई गुज़ारी आहे। हाणे ईअं न ठहंदो सिंधी में बि ॾिसो त मां सॼी ज़िंदगी खां वठी हिते रही चुको आहियां या रही वियो आहियां, इहा माना नथी थिए सिंधी में, छो जो असां लफ़्ज़नि जी माना में न हलंदासीं, असां सिर्फ़ु मक़सद खे वठंदासीं। हाणे हिन में जेका हेॾो होशियारु लिखियईं नॉट माना न, ईअं न इस्तेमालु न थींदो, कीअं फॉर ऑल माई लाइफ, हिते फॉर इस्तेमालु न थींदी। हाणे शी हैज़ लिव्ड देयर ऑल हर लाइफ, माना सॼी ज़िंदगी उते ई रही आहे, ठीकु आहे, केतिरे टाइम खां वठी उहो लंडन में अची सॼी ज़िंदगी उते लंडन में रही आहे। हाणे हीउ ॾिसो आई हैव अ कार, मूं वटि कार आहे, हाणे ही वर्ब प्रेज़ेंट सिंपल टेंस में आहे, छा लिखियलु आहे सिंपल, इंतिहाई अहम। तव्हां छा चवंदो आई हैव अ कार, माना मूं वटि कार आहे, मूं वटि कार मौजूदु आहे, इन में हीअं बि चई सघे थो आई हैव गॉट अ कार, ठीकु आहे न। सो जेकॾहिं हाणे इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, हाणे हेव जॾहिं बि लफ़्ज़ ईंदो आहे न त हितां जे मास्तरनि ऐं शागिर्दनि में इहा ॻाल्हि विधी वई आहे त बाबा इहो प्रेज़ेंट परफेक्ट टेंस आहे, माना प्रेज़ेंट सिंपल टेंस न आहे। ॾिसो न सेंटेंसिस सां हिननि कहिड़ो असरु कयो आहे, कुझु लफ़्ज़ अंग्रेज़नि जा खणी उहे बिल्कुलु फ्रीज़ करे ॼमाए छॾिया अथनि। इज़ एम आर इनखे टू बी टेंस आहे,
के वरी टू बी वर्ब आहे, सम्झो था न, इज़ एम आर प्रेज़ेंट सिंपल। जेके बि वर्ब्स आहिनि न, जेके बि वर्ब्स उहे जेकॾहिं हिन तरीक़े सां इस्तेमालु थियनि त उनखे सिंपल टेंस चयो वेंदो, ठीकु आहे न। जॾहिं हिन तरीक़े सां इस्तेमालु थियनि त पोइ परफेक्ट थी वेंदा, जेकॾहिं टाइम बयानु थींदो या कुझु अॻिते ॿियो बि तरीक़े सां थींदो। हाणे हिन में प्रेज़ेंट सिंपल टेंस में छा थियो, मोट कार आहे हिन महिल मौजूदु आहे, त हाणे थो पुछेसि हाउ लॉन्ग हैव यू, हाणे हाउ लॉन्ग ही हैव हेल्पिंग वर्ब आयो आहे, हाउ लॉन्ग हैव यू हैड, हुई जेका हैव हुई हाणे हीअ हैड थी वई, मेन वर्ब थी वियो। हाउ लॉन्ग हैव यू हैड योर कार, भला तो वटि इहा जेका कार आहे केतिरे टाइम खां वठी आहे, यानी केतिरो टाइम गुज़रियो आहे तो वटि कार आहे, घणे अरसे खां वठी तो वटि इहा कार आहे, यानी केतिरो अर्सो गुज़री चुको आहे, पूरो थी चुको आहे, मुकमल थी चुको आहे, परफेक्ट थी चुको आहे, पोइ बि इहा तो वटि कार मौजूदु आहे। इन करे इहा हैव हेल्पिंग वर्ब सवाली ठाहिण लाइ यू सां लॻी, उनखां पोइ जेका हीअ हैव आहे उहा हैड थी वई, हाणे थी वियो प्रेज़ेंट परफेक्ट थी वियो, ठीकु आहे न। हुन चयुसि आई हैव, यानी आई हैव, इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस प्रेज़ेंट परफेक्ट में छा थियो, हेल्पिंग वर्ब आयो, ऐं हीअ जेका हैव हुई उहा हैड थी वेंदी। आई हैव हैड इट, इट जी माना उहो कार न इशारो आहे, इहा मूं वटि आहे यानी कार सिंस अप्रैल, अंग्रेज़ी में अप्रैल चइबो आहे, पर असां हिनखे ट्रांसलेशन में सिंधी में आमतौर ते ॻाल्हाईंदो अप्रैल, मूं वटि अप्रैल खां वठी आहे, ठीकु आहे न। यानी जेकॾहिं अप्रैल मई जून जुलाई अगस्त 4 महीना गुज़री चुका आहिनि, जेकॾहिं चवां त आई हैव हैड इट फॉर 4 months, मूं वटि 4 महीननि खां वठी माना 4 महीना गुज़री चुका आहिनि, उन जो मुंडु ॿुधायो मां सिंस अप्रैल, माना अप्रैल खां वठी मूं वटि मौजूदु आहे, ठीकु आहे न। हाणे अहिड़ी तरह सां ही टेंस असां ॻाल्हाईंदासीं, जॾहिं बि जेके बि वर्ब्स इस्तेमालु थींदा हेॾो सिंपल वारा, उहे सभु जा सभु असां हुनखे परफेक्ट करे छॾींदासीं। सिंस ऐं फोर ऐं हाउ लॉन्ग लॻाइण खां पोइ त पोइ हुनजी फॉर्मेशन हैव ऐं हेज़ खां पोइ हाउ लॉन्ग या सिंस ऐं फोर इस्तेमालु थींदी, पोइ उनखां पोइ जेके बि वर्ब हूंदा मेन, हिते जेके सिंपल में जीअं त मेन वर्ब या डू हेल्पिंग वर्ब अथसि, त नो जी नोन थी पवंदी, लिव जी लिव्ड थी पवंदी, हैव जी हैड थी पवंदी, हेॾे जेके बि वर्ब इस्तेमालु कयो, बसि सोलो कमु आहे, को एॾो ॾुखियो कमु न आहे, ॾुखियो हिनखे बणायो आहे, हिन ते थोरी प्रैक्टिस कंदो आसानी सां तव्हांखे सम्झ में ईंदो। असांखे थोरो टाइम लॻो, छो जो असांखे केरु ॿुधाइण वारो न हुयो को मुसलसल माज़ी में, छो ग्रामर में हिते ब्लंडर थियल किताब उबता सुबता लिखिया विया आहिनि, असां बि उहे पढ़िया हुयासीं, पर जदीद दौर ऐं जदीद तक़ाज़ा खे ॾिसंदे असां हीअ जेको आहे सो सेटिंग कई। हाणे त प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस असां अचो वरी हिन ते बेस कयूं था, आख़िरी इहो आहे। हाणे प्रेज़ेंट कंटिन्यूअस ऐं प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस, हाणे आई एम लर्निंग जर्मन, आई एम लर्निंग इंग्लिश, जर्मन ॿोली आहे, मां इंग्लिश थो चवांसि, तव्हां सिखो, जीअं मां मिसाल अंग्रेज़ी सिखां थो या अंग्रेज़ी सिखां थो पियो या अंग्रेज़ी सिखी रहियो आहियां, ठीकु आहे न। तव्हां जेके अंग्रेज़ी था सिखो न, त इहो प्रेज़ेंट परफेक्ट प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस आहे। त हाणे हिन छा चयोसि, हाउ लॉन्ग हैव लॻाए करे जेको एम आहे उनखे बीन कयो हुयो, लर्निंग साॻी मौजूदु आहे हिते मेन वर्ब में, पोइ चयईंसि जर्मन माना इंग्लिश, मां उन पारां आणां थो, छो तव्हां जर्मन वग़ैरह मथां कंहिंखे सम्झ में न अचे, छो जो जेके नवां न्यू लर्नर्स बि हूंदा आहिनि उनजी ॻाल्हि इन करे था कयूं। त हुन पुछियोसि हाउ लॉन्ग हैव यू बीन लर्निंग इंग्लिश, माना तूं केतिरे टाइम खां वठी अंग्रेज़ी सिखींदो, केतिरे टाइम खां वठी तूं अंग्रेज़ी सिखींदो पियो, केतिरे टाइम खां वठी तूं अंग्रेज़ी सिखी रहियो आहीं। हाणे हिते जेका वॾो फॉल्ट कंदा आहिनि न, त मूंखां उहे जुमिला पुराणा विसरी विया आहिनि, पर ॾिसां थो यादि कयां थो, हिते चवंदा आहिनि त तूं केतिरे टाइम खां वठी अंग्रेज़ी सिखी चुको आहीं पए, सिखी चुको आहीं पए, कयो आहे पए। हाणे जेकॾहिं परफेक्ट आहे त कयो आहे, कई आहे, इहो परफेक्ट, वरी पए त वरी कंटिन्यूअस, माना सिंधीअ जो बि खानो ख़राबु, नौज़ बिल्ला, सिंधीअ खे बि तव्हां न छॾियो, रिआयत न कई अंग्रेज़ी सिखाइण जे बहाने, पोइ वरी सिंधी खे अची हीअं। हाणे मां हिकिड़े दोस्त खां पुछियो, साईं मतिलबु मां इहो जुमिलो हिकिड़ो ॻाल्हायां सिंधीअ में, कंहिं असांजे अबे ॾाॾे ॻाल्हायो, पीउ ॾाॾे, इहो जुमिलो असांजे हाणे त हिते कोन ॻाल्हाईंदा आहियूं, पर मतां आबा ॾाॾा ॻाल्हाईंदा हुजनि, पुराणे ग्रामर जे किताबनि में बि लिखियो अथनि, त बाबा मां राति खां वठी हिन सां ॻाल्हाए चुको आहियां पए, हू मूंसां कलाक खां वठी कचहरी करे चुको आहे पए, अहिड़े क़िस्म जी को ट्रांसलेशन सेखारींदा आहिनि पिया, कंदा आहिनि न। त उहो हिकिड़ी शागिर्द वीचारी पुछे पई मूंखां, सर मूंखे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जेको कंटिन्यूअस में आहे इहो ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। मां चयो पुटु छो? चयो इंग्लिश त सही अथसि, मसइलो न आहे, पर उहो सिंधी हिन जी ॾाढी ॾुखी आहे, सिंधी जा जेके जुमिला आहिनि न उहे सम्झ में न ईंदा आहिनि मूंखे। मां जो कीअं चए, मां अधु कलाक खां वठी कमु करे चुको आहियां पए, उहो अजीब क़िस्म जी, फ्यूचर में त वरी माना ई हिन जी पंहिंजी थींदी, मां हीउ कमु करे चुकंदुसि पए, मां हेॾे वेंदुसि चुकंदुसि पए, मां क्रिकेट खेॾी चुकंदुसि पए। हाणे हे नई इंग्लिश जेका असां सिंधी ठाही अथनि, जंहिंजी वरी इंग्लिश ठाहींदा इहा, वाह वाह साईं वाह वाह, ख़ुदा खे मञो, हिननि किताबनि पुराणनि खे जेको आहे सो हिननि खे बि कढो, मास्तरनि हिननि खे बि थोरो चाॿी ॾियो, सम्झायो हिननि खे,
इज़त सां इख़लाक़ सां अदब सां कंहिंखे सेखारे सम्झाए, एतिराज़ न कयो त यार हे उस्तादनि खे घटि वधि ॻाल्हाए। बाबा उस्तादनि खे सलाम आहे ॿिन्ही हथनि सां। जेको जिदत ॾांहुं अपडेट कोन थींदो, तव्हां एप्लीकेशन्स अपडेट कंदा आहियो न, व्हाट्सएप बाबा अपडेट थो थिए, फलाणो अपडेट, तव्हां बि त अपडेट थियो न पाण। हे त कंहिं दौर में, हाणे मां त मिसाल हिकु चयो, कंहिं दौर में त इहो अहिड़े क़िस्म जी सम्झाणी कोन ॾींदा जेका अॼु मां सम्झायां थो पियो, छो जो ओॾी महिल माण्हू घणा अपडेट थी चुका हूंदा, को अहिड़ो दौर ईंदो। हाणे असां इहे पुराणे सिस्टम खे कढण जे पोयां आहियूं, जेके फरसूदा सिस्टम आहे। हाणे असां इहो जॾहिं कढी चुका हुआसीं न, माना कढी चुका हूंदासीं, त पोइ तव्हां इन तरीक़े चवंदा हे अजीब क़िस्म जी पढ़ाई जेका कंदो अॻे यूट्यूब ते ॿुधंदा आयासीं। सो अपडेटिंग थियण खां पोइ नमूना थोरा मटिबा आहिनि। हाणे हिन में ईअं न थींदो त हाउ लॉन्ग आर यू लर्निंग, हाणे कंटिन्यूअस टेंस डायरेक्ट इस्तेमालु कोन थींदो, छो जो परफेक्ट कंटिन्यूअस थींदो। छो जो असां सिंधी में चवंदा केतिरे टाइम खां वठी तूं जेको अंग्रेज़ी सिखींदो, यानी हाउ लॉन्ग हैव यू बीन लर्निंग इंग्लिश। ईअं न थींदो हाउ लॉन्ग आर यू लर्निंग इंग्लिश, हिते लिखियो नॉट, माना न थींदो ईअं आर यू लर्निंग, हैव यू बीन लर्निंग थींदो। आई हैव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 years, हिते जर्मन लिखियलु आहे, मां थोरी ट्रांसलेशन चेंज थो कयांसि। आई हैव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 years, मां 2 सालनि खां वठी अंग्रेज़ी सिखां थो या सिखां थो पिया, सिखी रही आहियां, कुझु बि थी सघे थो। हिते ईअं न थींदो त आई एम लर्निंग इंग्लिश फॉर 2 years या सिंस 2 years, सिंस 4 जी बि ख़बर कोन्हे त कीअं इस्तेमालु थींदो आहे। डेविड इज़ वॉचिंग टीवी, डेविड टीवी ॾिसी रहियो आहे, डेविड टीवी थो ॾिसे, डेविड टीवी ॾिसे थो पियो, डेविड टीवी ते वेठो आहे। सिरका न टीवी ते वेठो आहे माना मथां चढ़ियो नथो वेठो, माना ॾिसे थो वेठो। त हुन साल के हाउ लॉन्ग हैज़ ही बीन वॉचिंग टीवी, हू केतिरे टाइम खां वेठो थो टीवी ॾिसे, केतिरे टाइम खां टीवी ॾिसे थो पियो। ईअं न थींदो त हाउ लॉन्ग इज़ ही वॉचिंग टेलीविजन, इज़ बिज़ न थींदो, परफेक्ट थींदो, माना केतिरो टाइम गुज़री चुका आहे हुनखे इहा टीवी ॾिसंदे। ही इज़ बिन वॉचिंग टीवी सिंस 5 o'clock, ओ जेॾी महिल पूरा 5 थिया ओॾी महिल खां हाणे टीवी वेठो थो ॾिसे, यानी टीवी ते वेठो आहे। हाणे ही इज़ बिन जी माना ही हैज़ बीन, हीअ शॉर्ट फॉर्म आहे, हिनखे फुल करे लिखियो, इज़ इक्वल टू लिखियलु आहे, यानी ही हैज़ बीन, ही इज़ बिन जी माना थो ॿुधाए। ठीकु आहे, माना ईअं कोन थींदो त ही इज़ वॉचिंग टीवी सिंस 5 o'clock, इहो न थींदो, या 4-5 o'clock बि न थींदो। हिते अकलाक जी माना 5 o'clock माना अकलाक जेको लफ़्ज़ लिखियलु आहे हिते ग़लति ट्रांसलेशन थींदी आहे, माना 5 o'clock माना कलाक थियो न, यानी 5 कलाकनि खां थो ॾिसे। बाबा 12 1 खां वठी 12 ताईं हुनजे लाइ इंग्लिश में अकलाक इस्तेमालु थींदो। अकलाक जी माना आहे यानी ऑफ द क्लॉक, अॻे में मां ॿुधाए चुको आहियां। इट्स रेनिंग, मां बरसाति थी वसे पई, मींहुं वसे थो पियो, मींहुं वसी रहियो आहे, जारी आहे कमु, प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस आहे। इट्स बीन रेनिंग ऑल डे, अॼु त सॼो ॾींहुं में वसियो आहे, माना बस ई न कयो अथई। इंग्लैंड जो किताबु आहे, हुते घणी बरसाति वसंदी आहे, यानी इट्स बीन माना इट हैज़ बीन, इट्स बीन रेनिंग ऑल डे, सॼो ॾींहुं बरसाति वसी आहे। हिते फोर इस्तेमालु न कयो वियो, ऑल खे ऑल जॻहियूं फोर इस्तेमालु कॾहिं बि बिल्कुलु बि न कंदा आहिनि अंग्रेज़। ठीकु आहे, हाणे हिते ईअं न थींदो त इट इज़ रेनिंग ऑल डे, ईअं न थींदो। इन करे इन्हनि खे जुमिलनि खे यूनिट थोरो डिघो बि थी वियो आहे, वॾो बि थी वियो आहे, पर मजबूरी में इहो कुझु सम्झाइणो हुयो, सेखारिणो हुयो। तव्हांजी महिरबानी। जेकॾहिं तव्हांखे वीडियोस पसंदि आहियूं त लाइक ऐं सब्सक्राइब करायो ऐं पाण बि कयो हिनमहिल ऐं हिनखे प्लीज़ शेयर ज़रूरु कजो। महिरबानी तव्हांजी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।